शाही मामा के ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ मकली वर्कशॉप जे नौजवान अशरफ जोखियो वलद बशीर जोखियो मकलीअ में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूं 2 साल अॻु भिटशाह जी रहवासन नाले शहनाज सां निकाह कयो हुयो। संदसि जो पीउ गुॾू नालो गुल हसन उर्फ़ शाना आहे। मुंहिंजी ज़ाल मूं वटि कोन रहंदी हुई ऐं मुंहिंजे माइटनि समेत मूंसां कोन ठहंदी हुई, जंहिं सबबु मूं मजबूर थी खेसि तलाक ॾिनी आहे। तलाक ॾियण खां पोइ संदसि माइट गुल हसन, इमदाद, राहू, सिकंदर ऐं रसूल बख्शियो मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे सुभाणे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मथां नाले वारा बाअसर माण्हू हूंदा। असां SSP ठचो IG सिंध DIG हैदराबाद खे हथ ॿधी अपील था करियूं त बाअसर शख़्सनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो। तलाक दे दिया अभी घर वाले के सामने माई तो कोने अपने के पंद्रह चौथी घर में भी बारी बारी वो तमाम बनती दे रहा। अच्छा ओ केरन वो कलोड़ा में लग गया किथे यार और भिक्षा लगा है भिक्षा है धन क्यों केर बाडी नाला छान उनन जा नालो उनका राव हां सिकंदर कलोड़ा हां गुलहसन कलोड़ा हां और रसूल भाई कलोड़ा हां हाणे मन तव्हां खे उन मां जान जो खतरो आहे। अच्छा तव्हां किथे जा रहवासी हो? मछली वर्कशॉप। अच्छा तव्हांजे पीउ जो नालो छा आहे?